बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ऑफिशियल टॉक जी बी एपिसोड में असां सभिनी ॾिसण खे ख़ुशामदीद था चऊं। नाज़रीन, साइंस तमामु घणी तरक़ी कई आहे, मगर कुझु अहिड़ा सवाल आहिनि जिन जो जवाबु साइंस अञा ताईं न ॾेई सघी आहे। साइंस केतिरनि बीमारियुनि जो इलाजु ॻोल्हे लधो आहे, मगर गुज़िरियल कुझु महीननि खां हिकु वबा सॼी दुनिया मथां कड़की आहे, जंहिंखे असां ऐं तव्हां कोविड-19 यानी कोरोना वायरस तौरु ॼाणूं ऐं सुञाणूं था। मगर उन वबा जे ख़िलाफ़ु जेका जंग आहे, असांजे डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ वारा विड़ी रहिया आहिनि। हिन वक़्तु डॉक्टर असांजे लाइ फ्रंट लाइन सिपाही बणियल आहिनि। यकीनन अहिड़ी सिचुएशन में असां पंहिंजे डॉक्टरनि खे ख़िराज तहसीन पेश कयूं था, मगर जिते डॉक्टर असांजे लाइ मसीहा बणियल आहिनि, उते कुझु अहिड़ा डॉक्टर मौजूदु आहिनि जेके इन पाक पेशे खे बदनाम करण लाइ लॻा पिया आहिनि। महज़ चंद रुपयनि जी लालच में अची इंसानी ज़िंदगियुनि सां खेॾणु उन्हनि जो पेशो आहे ऐं पंहिंजा खीसा भरण में लॻा पिया आहिनि। असां पंहिंजे स्टूडियो में अॼु हिकु अहिड़े डॉक्टर खे दावत ॾिनी आहे जेको माण्हुनि में कसाई तौरु ॼातो ऐं सुञातो वञे थो। डॉक्टर साहब, प्रोग्राम शुरू करण खां अॻु में हिकिड़ो सुवालु आहे अव्हां खां। हीउ जेको अव्हां जो तख़ल्लुस आहे, नालो आहे, नाले पोयां कासाई आहे, इहो अव्हां ते कीअं पियो? जी बिल्कुलु, अव्हां जो सुठो सुवालु हो। जेको ही आऊं गॾियूं दवाऊं ऐं गॾियूं फीस जे हिसाब सां ही अवाम तव्हांखे शिकायत करे थी त आऊं महांगी शइ जे लाइ त आख़िर सुठो इलाजु करण जे लाइ मूंखे हिकिड़ो एतबार ॾियणो थो पए थो। इन जे लाइ आऊं पैसो जेको आहे थोरो वधीक वठंदो आहियां त जीअं अवाम खे जी फ़ाइदो थिए ऐं मरीज़ जल्दी सिहतयाब थिए। आऊं ॿियनि खे रुलाइणु नथो चाहियां, सो इन हिसाब सां मूंखे बदनाम कयो वञे ऐं मूंखे कासाई सॼो पियो वञे। अच्छा डॉक्टर साहब, अॻियो सवाल अव्हां खां हीअ आहे त मास्क पाइण या न पाइण जे बारे में भला असांखे कुझु ॿुधाईंदा? जी, मास्क पाइणु ज़रूरी आहे। मास्क पाइणु ज़रूरी आहे। हा, अगरि जेको ग़रीब माण्हू मास्क नथो वठी सघे, उहो पंहिंजा ॿई हथ नक ते ॾेई हले जीअं वञी उहा वबा कोरोना ख़तमु थिए। तेसिदी नक ते हथ ॾेई हले भले। अच्छा डॉक्टर धमाको कसाई साहब, अव्हां खां अॻियो सवाल इहो आहे त भला माण्हुनि जे गजनि में त कोरोना वधे पई, पोइ माण्हू खाधे पीते जो सामान वठण लाइ कहिड़ो एहतियात कनि? जी बिल्कुलु सुठो सुवालु हो। ॾिसो न, जॾहिं अव्हांखे ख़रीदारी करणी आहे त हिकु एहतियात कयो, हिक ॿिए जे मुंहुं चढ़ी न ॻाल्हायो। अव्हांखे का बि शइ वठणी आहे त हिकु दुकानदार खे कन में चओ, अदा मूंखे 10 रुपयनि जा आलू ॾे, त उन में अवाम खे फ़ाइदो थींदो ऐं उन तरीक़े सां कोरोना बिल्कुलु बि न वधंदी। अच्छा डॉक्टर साहब, अॻियो सवाल अव्हां खां हीअ आहे, भला को अहिड़ो तरीक़ेकार ॿुधायो जंहिंसां ही कोरोना जी पहाड़ ई पटिजी वञे, बिल्कुलु ख़तमु थी वञे? जी बिल्कुलु, अव्हांखे मां ज़रूरु ॿुधाईंदुमि त मूंखे हिकु नुस्ख़ो तयारु कयो आहे। मूं हिकु नुस्ख़ो तयारु कयो आहे, कामयाबी नुस्ख़ो आहे, कामयाबु। अगरि कंहिं बि माण्हू में अव्हांखे शक आहे त उन खे सिर्फ़ु 3 ॾींहं हिकु जाइ ते सुक करे बीहारियो, यानी 36 कलाक, पोइ वञी ॾिसो त आऊं यकीन सां चवां थो त का हिकिड़ी शइ ख़तमु हूंदी, मरीज़ या मर्ज़। अच्छा डॉक्टर साहब, भला इहो त ॿुधायो अव्हांजो इलाज जो तरीक़ेकार कीअं आहे? जी सुठो सुवालु हो साईं। असां वटि जेको बि मरीज़ ईंदो आहे, मिसाल तौरु को मरीज़ आयो, हिन मथे जी सूर जी शिकायत कई त मां कंपाउंडरनि खे चवंदो आहियां त बाबा हिन मरीज़ जूं टंगूं जेके आहिनि मथे छित ते रसे सां करे ॿधे काबू करे पोइ हिन खे का गोरी दवा ॾियो, जीअं उहा दवा पेट में न वञे, डायरेक्ट जल्दी मथे खे लॻे, जीअं मरीज़ जल्द सिहतयाब थिए त माशाअल्लाह। डॉक्टर साहब, अॼु जे प्रोग्राम जो आख़िरी सवाल आहे अव्हां खां। हीअ जेको अव्हां एॾी जल्दी तरक़ी कई आहे, न अव्हां वटि को ॿनी वारो, न अव्हांखे विरासत में का मिल्कियत मिलियल आहे, मगर थोरे अरसे में तव्हां तक़रीबन सुठी ख़ासी जाइदाद करे विया आहियो माशाअल्लाह। इन में कंहिंजो हथु आहे? अव्हां एतिरो जल्दी तरक़ी कीअं कई, भला थोरी इन जी वज़ाहत कजो। जी बिल्कुलु, मां पंहिंजी ज़ाती क्लिनिक ते वेही मरीज़ खां ॻरी फीस वठंदो आहियां ऐं जेके दवाउनि वारा अचनि था असां वटि, उन्हनि सां बि मुआइदो कयूं था। बाबा तव्हांजी दवा असां मरीज़नि खे लिखी ॾींदासीं, मगर उन में असांजी कमीशन बि लॻंदी। अच्छा माना तव्हां दवाऊं लिखी ॾींदा आहियो मरीज़नि खे, कंपनी वारियूं, ऐं उन मां कमीशन वठंदा आहियो? जी बिल्कुलु सही, लाज़मी बाबा। सही। ऐं ॿिया जेकी दवाऊं असां मरीज़नि खे लिखी ॾींदासीं, मगर उन में असांजी कमीशन बि लॻंदी। जी जी।
ऐं या जेके असांजा एक्सरे करण वारा या लेबॉरेटरी वारा दोस्त आहिनि असां मरीज़नि खे उन्हनि ॾांहुं हरू भरू मोकिलींदा आहियूं। अच्छा बाबा होॾां वञो लाज़मी सही मोकिलींदा आहियूं। कुझु कमीशन उतां बि मिले थी। अहिड़े नमूने सां असांजी आमदनी थिए थी। माशाल्लाह असां ख़ुशहाल थी वियासीं। माशाल्लाह। जीअं त नाज़रीन अवां डॉक्टर धमाके कसाई जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हर फील्ड हर शोबे में अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजे करे उहो शोबो बदनाम हूंदो आहे। ऐं मां जेको सो मरीज़ आहिनि या जेके आम आवाम आहे जेका वीचारी अणपढ़ियल आहे जंहिंखे एतिरो अकुलु कोन आहे उन्हनि खे इहो इल्तिमास कंदुसि इहो दरख़्वास्त कंदुसि त बराए महिरबानी ॾिसी वाइसी सोचे सम्झे फ़ैसिलो कयो। जेकॾहिं अवां अहिड़नि अताई डॉक्टरनि जे वर चढ़ी विया त अवांजो ख़ुदा ई हाफ़िज़ आहे। महिरबानी लख लाइक।